परी के चढ़न नचते के बिसरन नमूर जी में कुंडिया पूरती मूसी बड़ा सुपरी तो के कियन सा कुंड में बेहण वारा तू तो परी भी महफिल में वेठो उहे मुझो अमड़ियों भेनरो जेके महफिल में मौजूद नाहन पांजे घरन में कमरन में वेठियो हन पर जेके उते बित लिखे मदीनो बनायो वेठियो हन उनन जो जिस्म ठंडे में आ दिल ही अरब उनन जी मदीने में आ छो त मुझा दोस्त अजीज चढ़ी या गाल तक करे वठा हजरत उवैस करनी मुझे मुस्तफा जो दीवानो सहाबी ना है हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में ज़ाहिरी हिनन अखड़न सा दीदार करण वारो ना है आहे तत्ता भाई बैठो तकरन में आ यमन में बैठो खिदमत जी जल अमर जी कंदो अमर अखन खाना पीना अमर के छॾे नथो सके अमर सा प्यार कंदो अमर भी प्यार कंदिया रोई रोई चवंदो अम्मा ओ मुझी जी जल अम्मा मुझे अंदर में प्रिय जे प्यार जो पठो भरी रहियो अम्मा कदे त इजाजत दे मदीने वनी महबूब जो दीदार करे अचा हाँ मुसलमान नौजवान अमड़ के पोढ़ी सनण वाला खबरदार थी हुजूर जे आशिकन जो अंदाज इहो हुजूर जे दीवानन जो अंदाज इहो महबूब सुभानी जो भी अंदाज इहो जेडी मल हाजी हज ते वञन था काफिलो वञी रहियो महबूब सुभानी जे दड़े वट पहुतो बिहारे फरमाइन था काफिले वारा बीहो मां अब्दुल कादिर जी जल अमड़ खां इजाजत वठी अचा जे मुझे अमड़ इजाजत ॾिनी त अब्दुल कादिर बि काफिले सां गॾु हज करण जे लाइ हलंदो पंहिंजे जी जल अमड़ खे पोढ़ी समझण वारा खबरदार थी सैयदना अब्दुल कादिर जीलानी पंहिंजे जी जल अमड़ जे हुजूर में हाज़िर थिया अम्मा जी मुझा सोना अब्दुल कादिर मुझी जी जल अम्मा काफिलो तैयार हज ते वञी रहियो जी जल अम्मा इजाजत मिले तुझो अब्दुल कादिर भी वञण थो चाहे जी जल अम्मा चयो बचड़ा जबल जो सफर अणागो जबलन जी पथरीली जमीन ॾाढी ॾुखी आ बच्चा अञा तू नंढो काफिले के इजाजत दे जेडी मल वक्त आयो तुझी अमड़ तोखे हज ते मोकिलींदी सैयदना अब्दुल कादिर जीलानी जा मुरीद गौर कर महबूब सुभानी जिद न कयो वरी दोहरायो ही कोन त अम्मा ये न कर जी मुझी जी जल अम्मा जी तव्हां फरमायो बचड़ो ये कंदो जेको अमड़ जे चवण ते लबैक चवंदो मुझो अल्लाह बि उन ते राज़ी थींदो त मदीने जो घोट भी राज़ी थी पवंदो सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह मोटी दोस्तन के चयो तवा के इजाजत आ वणो मुजी अमड़ मुखे इजाजत न थी दे अमड़ इजाजत कान दिनी काफिलो त हलियो वयो सैयदना अब्दुल कादिर जीलानी पाजे जगहड़ी थे मथे चढ़न था पंज माड़ जो जमानो कोन हो वडा बिरज टावरन जो जमानो कोन हो जेड़ो हाल होयो जेड़ा टखड़ा होया अब्दुल कादिर जीलानी मथे बीही करे तवज्जो कर मथे बीही करे काबे दे मुहड़ करे उन काबतुल्लाह सा मुखातिब थियन था काबा ऐ अल्लाह जा घर मुखे त अमड़ कोन थी छदे चवे थी त पंधु घणो तो जे आडो त पंधु घणो कोने
तुझे आदो तो पद घणो कोने अरशद निहारे चवे तो मौला मुखे त अमड़ इजाजत न थी दे तुझे आदो तो देर काने जी काबे के इजाजत नी पर्दो हटाई त अब्दुल कादिर हिते भी तुझे घर जो दीदार करे देर कान थिया मुझा सोना अंदर से निकलती है छू करके पहुंच जाती है अब्दुल कादिर जीलानी जी दुआ घुरण जी देर ही दरमियान मां हिजाब जो पर्दो हटी वयो पीठो पंहिंजे घर जे कमरे जे मथों आ काबतुल्लाह साम्हूं दीदार भी करे रहियो आ त तवाफ भी करे रहियो न कहीं